अमवात वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी आबिही व अज़वाजिही व आलिहि व बारिक व सल्लम अज़दकुल्लाह मालूम लकदा इमन अबदा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा भाई रो अजीजो दोस्तों बुजुर्गों, अल्लाह ताला जी अज सुबह खां वठी हिन महिल ताणी कुरान मजीद पढ़ी हुयो आहे। अज तव्हांजा कलब हिन सोणे मुबारक जे लायक त अवां जो आलिम सगोड़ा वक्त मटबा सकबा रहा पर जी कया अज कयो दीदार तखो चढ़ी पवन ॾाढे तो सुभान अल्लाह। यकीनन कामयाब बढ़िया जन जो मां चवंदो आहियां के कुछ मिलियो, के कुछ मिलियो कमाए उहे आ तो जेके पुखे में तिलावत क्या अल्लाह से कुरान मजीद में ऐलान किया फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह। अल्लाह से फरमायो ओ ईमान वारो जेड़े टाइम ते तहां मथां को दुख अचे का तकलीफ अचे वो दुख ही तकलीफ अचे वठो मां अल्लाह खां एको सब्र सां बियो नमाज सां शिमला जे दुख जे टाइम ते सब नमाज सां इस्तियानो भी क्यों थोड़ी दे छा जे तो इन्नल्लाह मअसीन होता की कुमार सब्र वारन सारा अगे तो जे वला तकूलू लिमन युक़तलु लिल्लाहि अमवा बल आयाओ वलाकिन ला तशऊरून। अल्लाह सही फरमायो उन्होंने शख्सन के इन गालायण वारी मुअल्लिम जो सही केड़ा शख्स जिनके के मां अल्लाह के रास्ते में लड़ने शहीद थिया रब तवां नथा जानो पर मां रब तो जाना कुतो दुनिया वारो ओ उलरो तायो साहब बी को मारो शहादत को भोग तकोनी शहादत काम ऊंचे में ऊंचो अमला जेके अल्लाह ताला हिन कुरान मजीद में 4 नंबर अदा करण फरमायो आ 3 नंबर अदा करण फरमायो आ। अचवाने खोलियो कुरान पाक युति इल्लाह वर रसूल
फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सालिहीन। जनते मां इनाम जनते मां पंजा बे नंबर ते सिद्दीका टे नंबर ते शहीद। वाह शहीदो तव्हांजा बख्त जो वतन तव्हांखे प्यारो कोन्हे। वाह शहीदो तव्हांजा बख्त जो माल तव्हांखे प्यारो जो बच्चा तव्हांखे प्यारा कोन्हनि। वाह शहीदो तव्हांजा बख्त ॿियो त चयो पर तव्हांखे पंहिंजी जान बि प्यारी कोन्हे। जे मां शहीद थिया मां रब मां रब जी मर्ज़ी आहे मां वठी ईंदा वेंदो। मां रब तव्हां शहीदनि खे राज़ी करे छॾींदोमांव। मुझो हुज़ूर दा फरमाइनि जेड़े टाइम ते शहीद खे शहादत थोड़े शहीद जे मथे में धक हेडे मारे पाण फरमायो थोड़े शहीद जे सीना थोड़े शहीद जे हथन में धक्का थोड़े मुन में धक्का थोड़े शहीद जे रग रग मां हड़त फुआरा करे वंदी आ पो भी शहीद के एतरो ही मस महसूस थींदो आहे एतरो दुनिया में मच्छर चको पाए सही कुर्बान वञूं हेॾा जो धक लॻस इहे काॾे आ पाण फरमायो पुट जहिड़े टाइम ते शहीद खे शहादत जो एज़ाज़ मिलंदो आहे ज़मीन ते किरंदो ई कोन्हे रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे। शहीद रब जो दीदार कंदो आहे जिस्म माण्हू उतरी वेंदो आहे। हुज़ूर ता फरमाइनि क़यामत जे आॾो हाज़िर थींदा पर शहीद उथंदा जिस्म ईअं रत पई मंदनि ॼणो हाणे धक लॻा अथनि पर उनजे रत में दुनिया जे अतरनि खां वधीक जा तो गुलर पिया कला हर को यारे इन्हनि मां खुशबू वठी दिल ऐं दिमाग़ खे असां जो करार वठायूं। जे साम्हूं ईंदा रब पुछा कनि हल तशतहून शैया घोड़ो जेको घोड़ो अथव अॼु घोड़ो तव्हां चई शहीद चवंदा सुम ओया सुम उकुतल सुम ओया सुम उकुतल सिंजे पुछा थो करे त ॿियो कुझु न खपे हयाती ॾेई वरी दुनिया इज्जत अज़मत जे करे मिठे मोहम्मद करीम साईं जे इज्जत अज़मत जे करे देवरी शहीद थी तो जाऊं छो त जन्नत जे के मीने मत में एडो मज़ो कोने जेडो शाहदार में मज़ो आ। दुआ कयो अल्लाह सभिनि खे शहादत जो एज़ाज़ नसीब फरमाए। ॾाढी आमीन था चओ रुखसती करे नंढड़े जाबर साईं जो दुनिया में शहीद थियो नंढड़ो जाबर अबे जे जुदाई ते अखरन मां गोड़ा पियो गाड़े हुजूर आया हीअं निहारे नबूवत ज़ाहिर कयो दुनिया वारो हे उहो सीनो मुबारक हो जो जे सीने जी तारीफ़ चवनि क़ुरान में लिखी पई आहे चतो अल्लाह ये सीनो मुबारक ज़ाहिर क्यों तो पाण फरमायो ओ पुट जाबर हेठे आ मां भाकुर त पाया भाकुर पाए नबूवत जे लबुडनो कने हेडो चुमियो लई हुजूर ये नंढड़े जाबर के परचाइल जी अबो पंजे बच्चे के परचाइंदो आ तो पुछा कयो जे बो गमीन थियो आ रोई तो चे सोना ना आवा जो सबक मां काते सारे तुती जन्नत जे मारन में पोतो सिमारो तड़ी तो भला दियो तरूर मुस्कुराने लगा फरमाए पुट जाबर तू जो बाबो जन्नत जे मारन में रूबरू रब जे ज़ात जो दीदार करे रहियो आ सिमला
तो करे के रब पूछे सो मां तुरीदो या सिमला पो बाबो छापे चवे ची तू जो बाबो जन्नत जे मारन में रब के इलाज तो करे सुन ओ या सुन ओ कुतल छादो करे तब मेहरबानी कर हयाती दई दुनिया में पोते मोटाए मां तुझे राह दे शहीद थी जा छो त जन्नत जे के बिन मत में एडो मज़े मते तो रब ज़ात जे दीदार जी झलक में मज़ो आयो आ हुजूर मुस्कुराइण लगा नंढे जाबड़ के जो पुट तुझो बाबो रब के इलाज तो करई पोते मोटाए तुझे रस्ते में लड़े शहीद थी जा नंढे जाबड़ को मारो तड़ी पियो हाणे अबू अजात मुबारक मते खड़ो दुआ फरमायो जी अल्लाह मानड़े जाबड़ के भी बिस्तरे जे मौत बचाए शहादत जो एजाज नसीब फरमाए साहोद जे शहीद या नौकर असा बदर जे शहीद या नौकर समोरा चौ त को मंजणो पंडो असा नबवी मस्जिद में नबवी मुसल्ले ते शहादत उमर फारूक जा भी नौकर गुलाम हे कुरान मजीद पढ़दे पढ़ने शहादत जो एजाज मान वारे सोने करे गुलाम को मंजणो शहादत जो एजाज मान वारे सोने अली जाबी नौकर गुलाम को असा करबला जे शहीद जाबी जब नौकर गुलाम बणया वेठा काडे बड़ थी करे हे वहाबी मौलवी सोने सन हुसैन के न मनींदा छो चढ़ियो थियो आहे उन्हनि जवाननि के केर न मनींदो ये नाने मोहम्मद मुस्तारा उन्हनि शहजादनि के केर न मनींदो ये के हुजूर जे सीने मुबारक ते नंढा कंदा जवे उनारे जी मुसम्मा मंझंदि जो टाइम मुंहिंजो बाबो साईं सुम्हिया पिया बई शहजादा मां सां गॾो हा अबे जी मां के सिक लगी बई साण हा मां अबे दे आयम पड़े को बचन जी नजर पई रख पिया फरमाइले बिनी बचन मां को लोडो ॾई हथ मौत छॾायो बई बच्चा डुकन पिया मां ने निहारिया पई बच्चा डुकन नबूवत वारे सीने मुबारक ते सुम्हिया मां चवंदो दुनिया जे ॾोठण के नाने जे घर जो खट्टा मिलन दुनिया जे ॾोटन के नाने जे घर जा पलंग मिलन नानन जा पलंग एडा एडियूं नरम कोनन जो जेडो हसन हुसैन जे नाने जो सीनो मुबारक नरम बई बजाया हुजूर जे सीने मुबारक ते सुम्हिया कमु जाग थिया ये बाऊ मुबारक वराए शहजादन के छाती सां लातऊं वो पाण पर मां जो जी बाबा फातिमा ए बई बच्चा मां के प्यारा थी इनन के नरो आजाद के भी प्यारा थी वो हुजूर दुआ करी फरमायो फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगज़हुम फबिबुग़ज़ी अबगज़हुम फबिबुग़ज़ी अबू गज़म फबुग़ज़ी अल्लाह हुसैन सां प्यार क्यों जणो मां मोहम्मद मुस्तफा सां प्यार क्यों जे मुझे बचन सां दावत कई जणो मां सां दावत कई जे मां सां दावत कई जणो रब जे दावत कई के उहे शहजादा हुजूर दा जण हसन ओ हुसैन मथड़ो मुबारक वेजो क्यों इने मारे निहार नवासा ए रसूल सिकरे कोशे कबूल आया सोनो ये मथे वारो त मुबारक गणी बुधो दुनिया वारो दुनिया न गुलाब मो खुशबू सिंगे दुनिया ना बेल मो खुशबू सिंगे दुनिया चंबेली हुजूर शहजादन के विहारे हुजूर शहजादन के विहारे गजावार मुबारक प्या सिकन शहजादा मुस्कुराइन प्या दिसण वारा जवान सहाबा रज़वानुल्लाह अजमईन मुस्कुराइन प्या अल्लाह जा रसूल कुर्बान हो जाओ दुनिया गुलाब जे गुलन में खुशबू वठे दुनिया रा बेल मां दुनिया शहजादन के विहारे मथे मुबारक जवार सिंगाओ सही छो हुजूर मुस्कुराए
आयता फरमाइल हमारे हाल असनिया ओ माखो पुछण वारो हमारे हाल अल्लाह मां मोहम्मद करीम के जन्नत जे गुलाब जा गुल बनाए दादा ये के नामे मोहम्मद मुस्तफा हुजूर जाने वेला सब तो आखिर में यानी फातिमा बतूल सा मोकलाइण ईंदा तो मोटना सब का पेरिया न्याणीअ जे घर फातिमा बतूल सा मिलण ईंदा एक ॾींहुं घर जे अंगण ते परेशान हुजूर ता फरमाइल फातिमा पुत्र खैर ताए चेहरे ते गमगीनीअ जा गुब्बार थी परेशान ये छो जदी बाबा सुबह को शहजादा बिनी बचन के गोले अचे सुबह खां वठी आहिनि मंझंदि जो टाइम शहजादा न्याणीअ जे मथे मुबारक ते बोसो ॾिनो फरमायो फातिमा पुत्र पाण तो बचन के गोलण वञा हुजूर गोलींदा पिया चलनि रस्ते ते मकरार मिलियो निहारे चयो ॾे त ख़बर मुंहिंजा ॿई शहजादा